अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। बलोचिस्तान नेशनल पार्टी सूबे जे बेटनि ते वफ़ाक़ जी मालिकीअ वारे सदारती आर्डीनेंस खे रद्द करण वारो ठहराउ क़ौमी असेंबलीअ में जमा कराए छॾियो। BNP जे सरबराह अख्तर मेंगल ऐं ॿियनि मेंबर्स तरफ़ां करारदाद जो नोटिस जमा करायो वियो। ठहराउ मूजिबि वफ़ाक़ी हुकूमत आर्डीनेंस ज़रिए बेटनि खे तहवील में वठी गैरकानूनी कार्रवाई कई आहे। गैर आइनी क़दम खे रद्द करण लाइ असेंबलीअ में करारदाद पेश करण जी इजाज़त ॾिनी वञे। सुप्रीम कोर्ट तहरीक इंसाफ़ फोरम जी तक़रीर में शिरकत करण में वज़ीर आज़म इमरान ख़ान खे नोटिस जारी करे छॾिया। लिखत में जारी कयल फ़ैसिले में पेमरा खे वज़ीर आज़म जे कयल तक़रीब में तक़रीर जो मतन पेश करण जो हुकुम। चीफ जस्टिस खे पाण मुरादो नोटिस वठण जी सिफ़ारिश। अदालत अटार्नी जनरल जे मुआवनत लाइ तलब करे वरितो। जस्टिस फ़ाइज़ ईसा रिमार्क्स में चयो आहे त वज़ीर आज़म रियासत जे वसीलनि जो ग़लति इस्तेमालु करे रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत अवाम जे मथां बिजली बम किराए छॾियो। नेपरा के इलेक्ट्रिक जो फ़ी यूनिट ₹2.89 महांगो करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नोटिफिकेशन जारी के इलेक्ट्रिक जे नए टैरिफ जो इतलाक़ 1 सेप्टेम्बर 2020 खां थींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल आसिम सलीम बाजवा जे ख़ासि मुआविन वारे उहिदे ताईं ॾिनल इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती। सीपेक अथॉरिटीअ जे चेयरमैन आसिम सलीम बाजवा पंहिंजे ट्वीट में चयो आहे त मूं वज़ीर आज़म खे ख़ुसूसी मुआविन वारे उहिदे जी ज़िम्मेवारियुनि खां आजो करण जी दरख़्वास्त कई हुई। वज़ीर आज़म मुंहिंजी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। वफ़ाक़ी सरकार अपोज़िशन जे जलसनि ऐं रैलियुनि में का बि रंडक न विझण जो फ़ैसिलो करे वरितो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं ख़ासि मुआविननि जे इजलास दौरान अहम फ़ैसिला। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त पुरअमन एहतजाज ऐं जलसा करण अपोज़िशन जो हक़ु आहे, पर जलसनि जी आड़ में कंहिंखे बि इंतिशार पखेड़ण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। अपोज़िशन जी तहरीक अवाम न पर सियासी अशराफिया जे मुफ़ादनि जो तहफ़ुज़ करणु आहे। अवाम खे करप्शन बचायो तहरीक सां का बि दिलचस्पी न आहे। नून लीग जे अॻुवाण हमज़ा शहबाज़ चयो आहे त इमरान न्याज़ी महांगाईअ ते 11 नोटिस वरिता, पर महांगाई अञा वधी वई। काबीना में माफ़िया वेठल आहे ऐं वज़ीर आज़म उन्हनि जी सरपरस्ती करे रहियो आहे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे हमज़ा शहबाज़ चयो त करप्शन जो 1 रुपयो बि साबित न थियण बावजूदि 1.5 साल खां जेल में आहियां। अवाम जहांगीर तरीन ऐं आलिमा बाजीअ जी करप्शन जो हिसाब घुरी रहियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त इदारनि जे सरबराह खे घुराए अपोज़िशन ख़िलाफ़ गद्दारीअ जा केस दाख़िल करण लाइ चयो पियो वञे। मुख़ालिफ़ धुर ख़िलाफ़ गद्दारीअ जा केस ठही सघनि था त वज़ीर आज़म खे बि पंहिंजे हलफ़ जी भञकड़ीअ जो केस दाख़िल थी सघे थो। कराचीअ में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद खाकान अब्बासीअ चयो त मौजूदा हुकूमत सूबनि जा हक़ फॿाए रही आहे। बेटनि ते कब्ज़ा कया पिया वञनि, बेटनि खे फॿाइण लाइ आर्डीनेंस जारी थी रहिया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह सुभाणे सिंध काबीना जो हंगामी इजलास तलब करे वरितो। इजलास में कणक जो इमदादी अघु मुक़ररु कयो वेंदो। पब्लिक सेफ्टी ऐं नयुनि गाॾियुनि जी ख़रीदारीअ जा मामला बि एजेंडा में शामिल। कराचीअ जी ज़ियाउद्दीन इस्पताल में दाख़िल अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ जी तबियत में बहितरी। डॉक्टरनि जे पैनल अॻूणे सदर जो मुआइनो मुकमल करे वरितो। ज़रियनि मूजिबि गुज़िरियल ॾींहुं आसिफ ज़रदारीअ जे दिलि जी धड़कन मामूल मूजिबि न हुई ऐं शुगर लेवल बि घटि हुई। अॻूणे सदर जे रत जे टेस्ट लाइ जुज़ा बि वरिता विया। गुज़िरियल ॾींहुं नौशर फ़िरोज़ लिंक रोड लिगारी पंप वटि मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ट्रैलीअ में टकर, जंहिं जे नतीजे में मोटरसाइकिल सवार दरिया ख़ान मरी लॻ चानारी वासी 50 सालनि जो करीम बख़्श उमराणी सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नौशर फ़िरोज़ इस्पताल आंदो वियो, जितां हुनखे नवाबशाह रेफर कयो वियो, जिते अॼु उहो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले कयो। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र जी सदारत हेठि ज़िले अंदरि ॿीहर रोडनि जी तामीर, मरमत ऐं ॿियनि तरक़ियाती कमनि जे हवाले सां हिकु इजलास थी गुज़रियो, जंहिं में एडिशनल डिप्टी कमिश्नर ऐं एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी जुनेद समो ऐं ॿियनि शिरकत कई, जंहिं में म्यूनिसिपल ऐं हेल्थ जे अफ़ीसरनि खे हिदायत कई वई त ड्रेनेज नालनि जो कमु ऐं तामीराती कमु जल्द शुरू कयो वञे। डिस्ट्रिक्ट नौशर फ़िरोज़ पुलिस मेरापुर पुलिस जवाबदार आशिक भयो जे कब्ज़े मां पिस्टल ऐं गोलियूं हथ करे गिरफ़्तार करे वरितो।
CIA पुलिस जवाबदार अली रज़ा कलोड़ो जेको ठारूशा थाणे ते चोरीअ जे केस में घुरबल हुयो गिरफ़्तार करे वरितो। ऐं जॾहिं त मोरो पुलिस जवाबदार अमानत गुल चांडियो जे कब्ज़े मां 4 बोतलूं शराब हथ करे गिरफ़्तार करे वरितो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।